नाज़िम, नवाबशाह भरसा फ़लस्तीनी शागिर्दनि सां रोड हादिसे में एक शागिर्द फौत थी वियो आहे। तफ़सील वधीक मालूम कंदा मंज़ूर बुगियो खां। जी मंज़ूर, छा वधीक अपडेट आहे? जी, नवाबशाह भरिसां 0 पॉइंट वटि अॼु सुबुह साण जेको आहे अफ़सोसनाक वाक़ियो पेश आहे, जंहिंमें 4 फ़लस्तीनी शागिर्द जेके आहिनि उहे हेवी बाइक्स ते राइडिंग कंदा जेके आहिनि नवाबशाह खां हैदराबाद जे लाइ रवाना थिया त मेराण हाईवे ते हिननि सां हादसो पेश आयो ऐं मोटरसाइकिलनि खे जेको आहे कार जो टकर लॻो, जंहिंजे नतीजे में 4 जेके फ़लस्तीनी शागिर्द आहिनि उहे ज़ख़्मी थिया ऐं उन्हनि मां जेको हिकिड़ो फ़लस्तीनी शागिर्द आहे यनाल अल हमाद जेको आहे उहो फोत थी वियो आहे। उनजी जेको लाश आहे उहो नवाबशाह जी PMC अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिन्हनि जेके 3 जेके ज़ख़्मी आहिनि जिन में मोहम्मद अशराक शामिल आहिनि, उहे जो इलाज हिन वक़्तु नवाबशाह जी PMC अस्पताल में हलंदड़ आहे। ऐं हिननि फ़लस्तीनी शागिर्दनि पारां इहो ॿुधायो पियो वञे त हीअ जेके आहिनि यनाल अल हमाद जेको फोत थी वियो आहे उहो लम्स यूनिवर्सिटी जामशोरो जो शागिर्द आहे, जॾहिं त जेके 3 जो शागिर्द आहिनि जेके मोहम्मद अशराक ऐं ॿिया आहिनि उहे जेके आहिनि सिंधी यूनिवर्सिटी सां में पढ़ंदड़ आहिनि ऐं असली ही फ़लस्तीन जा आहिनि ऐं हिते नवाबशाह में क़ाइदेआम यूनिवर्सिटी में दोस्तनि वटि राति जेको आहे उहे आया ऐं अॼु सुबुह जेको आहे साण जेको आहे हैदराबाद जे लाइ रवाना थिया त मेराण हाईवे ते जेको आहे 0 पॉइंट जे मकान वटि हिन सां हादसो पेश आयो, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फोत थियो आहे, 3 जेके आहिनि ज़ख़्मी आहिनि। ज़ख़्मी फोती हिन वक़्तु नवाबशाह जी PMC अस्पताल में मौजूदु आहिनि, जॾहिं त जेके पुलिस आहे उहा पिण ते मौजूदु आहे। उन्हनि जो चवणु आहे त जेके कानूनी घुर्जियूं आहिनि उहे पूरियूं कयूं पियूं वञनि, वधीक जीअं हुकूमत या इंतिज़ामिया जो हुकुम हूंदो उन ते कार्रवाई थींदी। जी मंज़ूर, अपडेट खां आगाह करण जे लाइ महिरबानी।